जी नाज़रीन, हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी दरगाह बंद थियण ख़िलाफ़ अॼु 12 ॾींहं एहतजाज जारी आहे। अॼु ख़ुसूसी तौर ते डॉक्टर नियाज़ कालाणी शिरकत कई आहे। यकजहती तौर ते अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो चवणु छा आहे। रुगो फ़क़ति आम माण्हू न, पर ख़ानदान जा ख़ानदान दरगाहूं जिन जे हज़ारे ख़ानदाननि जो जिन ते गुज़र सफ़र जो जेको आहे ज़रियो हूंदो आहे, उहे दरगाहूं मुकमिल तौर ते बंदि। तंहिंजे करे असीं सम्झूं था त हुकुमराननि जी नाहली आहे। ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी, ख़ासि तौर ते असांजो मुराद अली शाह जेको हिन तक मां जेको आहे त सदाईं चूंडिजी ईंदो आहे, उनखे सोचणु खपे त हिन तक जे माण्हुनि ते रहम करणु खपे। हिन तक जे माण्हुनि खे इन हवाले सां ॾिसणु घुरिजे त वबाई फाका कशी आख़िर केतिरे ताईं जेको आहे त माण्हू बर्दाश्त करे सघंदा। तंहिंजे करे असीं हुकूमत खां पुरज़ोर इहो मुतालबो था कयूं था सभिनी जी मार्फत जल्द खां जल्द दरगाह जेको आहे कलंदर शहबाज़ जी खोली वञे त जीअं हज़ारनि ख़ानदान जेको आहे फाका कशी खां बची। हिन वक़्तु शहरी 12 ॾींहं में असांजो दाख़िल थिया ऐं शहरी सरापा एहतजाज आहिनि। शहर जे हर कुंड रस्ते खां माण्हू पंहिंजो हिते अचनि था। पूरे शहर जी नुमाइंदगी हिते मौजूदु आहे। इवन सिंध जूं सियासी पार्टियूं बि हिन पंहिंजो एहतजाज में शहरियुनि सां यकजहती तौर ते शामिलु थियूं आहिनि। अॼु बि तव्हां ॾिसो डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं पंहिंजो SVP जा दोस्त हिते आया। सूरत हाल इहा आहे त इन जे बावजूदि ॿाहिरि जूं सियासी पार्टियूं, सिंध लेवल जूं सियासी पार्टियूं शहर जे यकजहती लाइ हिते गॾु थियनि थियूं। पर ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हितां जा जेके मक़ामी लाॻापियल सियासतदान आहिनि, जेके इक़्तिदार जी मसनत ते वेठा आहिनि, उहे अञा ताईं 2 क़दम जे मुफ़ासिले ते इहा कैंप आहे उन्हनि खां। उहे हिन महिल ताईं अञा ताईं हिननि माण्हुनि सां ही माण्हू जेके मज़लूम आहिनि, मुतासिर आहिनि, जेके पंहिंजे हक़ लाइ पंहिंजी रोटीअ जी तंगदस्तीअ जे सबबु हिते अची बुख हड़ताली कैंप जो तॾो विछाए हिते माना मजबूरनि वेठा आहिनि, उन्हनि सां यकजहती लाइ 2 घड़ियूं भू न ॾेई सघिया। 5 महीना गुज़रण जे बावजूदि बि हुननि न दांह कई न कूक कई। अॼु इन्हनि 5 महीननि में ख़ासि करे सेवण शहर जो जेको नुक़सानु थियो, उन में रजबी ऐं मेलो जेको हूंदो आहे, जेको सॼो साल ई वीचारा दुकानदार किराया भरींदा आहिनि, पंहिंजो ख़र्चु मेले में ई सॼे साल जो जेको आहे ख़र्चु कढी पंहिंजे घर खे सिधो कंदा आहिनि, पंहिंजे बचनि जे तइलीमुनि जे ख़र्चनि खे सिधो कंदा आहिनि। उहो मेलो बि वियो। मथां जी ईद अॼु 5हों महीनो आहे मुसलसिल लॉकडाउन खे। जेके सेवण जा सफ़ेद पोश दुकानदार आहिनि या सेवण जा जेके बि हिते मज़दूर तबिको आहे, उन्हनि सभिनी घर जे पंहिंजे अमड़ियुनि जे कननि में पियल वालियूं बि पेट में खाई छॾियूं। हाणे ही सेवण वारा सिर्फ़ु रोज़गार घुरनि गवर्नमेंट कोन था चवनि था दरगाह खोलियो त असां पंहिंजी रोज़गार कयूं, उन्हनि खे रोज़गार कान ॾिनी वञे। हज़रत लाल कलंदर शहबाज़ जेका बि दरबार आहे, जेको बि SVP तहत गवर्नमेंट जा पॉलिसी आहिनि, उन तहत फ़ौरन दरगाह खोली वञे। ही 12हों ॾींहुं आहे हिते सेवण जो हर शऊर जो माण्हू वेठो आहे, हर सियासी समाजी जेके माण्हू आहिनि सभु हिते मूंखे सभु माण्हू मौजूदु आहिनि। असां वज़ीर आला सिंधी हल्के सां बिलोंग कयूं था, उन्हनि खे गुज़ारिश कयूं था महिरबानी करे हिननि जेका बुख हड़ताल माण्हू वेठा उनखे सीरियस वठनि। ऐं हीउ इंतिहाई सीरियस मसइलो आहे, माण्हुनि जे सॼो रोज़गार जो मसइलो आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त अॼु असांखे रैलियुनि खां बाद असां जेकी हीअ अलामती बुख हड़ताल ते वेठा आहियूं, उन खां असां महसूसु पिया कयूं। अॼु असां 13 ॾींहं दाख़िल पिया थियूं त हुकूमती नुमाइंदे या हुकूमत सां जेके वाबस्ता माण्हू आहिनि, शायदि असां उन्हनि जी नज़र में इंसान आहियूं या शहर जा माण्हू हुननि जी ॾाढो का अहमियत कोन था रखनि। इहो असांखे यकीन रखो ॾाढो अफ़सोस पियो थिए। ऐं दरगाहूं तव्हां ॾिसंदो पूरे पंजाब जूं खुली वियूं आहिनि, काफ़ी मार्केटूं खुली वियूं आहिनि। असांखे उन तां को एतिराज़ बि कोन्हे को। असांखे रुगो अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त असांजी मुराद अली शाह असांजे सेवण तक जो आहे, असांजे सेवण जे माण्हू सां वाबस्ता आहे। असां सभु सेवण जा माण्हू साईं जा वोटर आहियूं ऐं असांजी साईं खे का परवाह कोन्हे। हर दर्द की दवा है कलंदर की बारगाह, हर दर्द की दवा है कलंदर की बारगाह। शहबाज़ पयामी है पयामी हुसैन का, शहबाज़ पयामी है पयामे हुसैन का, तस्वीर करबला है कलंदर की बारगाह। जी नाज़रीन, अवां क़ौम परस्त अॻवाननि ऐं SUP अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो मुसलसिल हिकिड़ो ई मुतालबो रहियो आहे त 12 ॾींहंनि खां बुख हड़ताल ते वेठा आहियूं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दरगाह कलंदर जी बारगाह खोलण लाइ।
उन हवाले सां हुकूमत ते का बि कन ते जूं न चुरी आहे। हिननि इहो बि मुतालबो कयो त फौरी तौर ते लाल शहबाज़ कलंदर जी दरगाह SOP तहत खोली वञे ऐं उन्हनि इहो बि चयो जेकॾहिं मजबूरन असांखे रोड बंदि करणा पवंदा, जेकॾहिं रोड बंदि थिया त पोइ सिंध समूरी सरापा एहतजाज थी वेंदी। कैमरामैन मुबशर सोलंकी सां गॾु अशरफ अतार, टाइम न्यूज़, सेवण शरीफ़।